नादरीन नौशरो फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे नामियारे कहानीकार ऐं बज़्म रूह रिहाण जे बानी हमीद सिंधी जी 83 सालगिरह बज़्म रूह रिहाण ज़िला नौशरो फिरोज़ पारां मल्हाई वई, जंहिंमें ख़िताब कंदे बज़्म जे ज़िले सदर इक़बाल हुसैन मेमून, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद मूसा गोंदल, मोहम्मद फारूक विस्तड़ो, एम ज़फ़र ट्रगड़, यूनुस राजपर, अमजद मेमून सागर, यूसुफ मंगी, अमानत विस्तड़ो, असद विस्तड़ो, ख़ालिद पीरज़ादो ऐं ॿियनि चयो त हमीद सिंधी इल्म अदब जो ख़ज़ानो हो। संदसि कहाणियुनि वञी मनता माणी खेसि ॾे तोड़े परॾे में वॾो मान मिलियो। हुननि चयो त संदसि हू ग़रीबनि जो हॾ ॾोखी हो ऐं संदसि कहाणियुनि जा किरदार हुन धरतीअ जा मारूड़ा ऐं साम्हूं किरदार हुआ। अॼु असां खेसि जनम ॾिहाड़े ते यादि करे भेटा पेश करे रहिया आहियूं। जेतोणीकि हू असां खां विछड़ी वियो आहे, पर संदसि इल्मी ख़ज़ानो अॼु बि असांजी रहनुमाई करे थो। तक़रीब में सिंध जे मशहूर फ़नकार रज़ा हुसैन विस्तड़ो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे महफ़िल खे चार चंद लॻाए छॾिया, जॾहिं त आख़िर में सालगिरह जो केक काटियो वियो।